आखिरकार ड्रामो दुलाब रात ना आयो। जी हाँ दोस्तों, तव्हां ॾिठो इंतज़ार कयो हूंदो, अॼु राति अचिणो हुयो, नेठि ड्रामो दुलाब न आयो, जंहिंजो मां बार बार हर वीडियो में तव्हांखे इहा ॻाल्हि दोस्तों ॿुधाए रहियो हुउसि त पक न आहे। फरज़त मलिक खजूर साहब वॾो डायरेक्टर आहे, उन पंहिंजे हिसाब सां ॻाल्हि सही कई आहे, लेकिन अपडेट नई नाहे आई, पुरमो नओं अपडेट नाहे थियो, सिंध टीवी वारनि नाहे कयो। मां सुबुह वारी वीडियो में बि इहो ॿुधायो, कल्ह वारी वीडियो में बि ॿुधायो त दोस्तों मुश्किल आहे, मूंखे नथो लॻे त ड्रामो अचे, मथे सूमर त थी सघे थो, हिन ते नथो थी सघे। आख़िरकार राति ड्रामो दुलाब न आयो हिन टाइम। हाणे राति जो टाइम तव्हां ॾिसी रहिया हूंदव, लेकिन कुझु ई न थियो। हाणे तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे दोस्तों, जेसीं ताईं पुरमो अपडेट नथो थिए ऐं असांजी अपडेट बार बार ॿुधंदा रहो। जॾहिं पक थींदी कंफर्म त मां तव्हांखे भरोसे सां चवंदुसि बाबा ड्रामो फलाणे ॾींहुं ईंदो। खजूर साहब वारी ॻाल्हि पंहिंजी जाइ ते सही हुई, लेकिन उहा कंफर्म न हुई ऐं असांजा राब्ता बि हुया, राब्ता सां कयासीं, पंहिंजो तजुर्बो बि आहे, लेकिन सभु ॻाल्हि उहे ई बीठी। मां हर वीडियो में तव्हांखे ॿुधायो दोस्तों, मूंखे पक नथी लॻे, मूंखे पक नथी लॻे। 10 अक्टूबर वारी ॻाल्हि ते बि मां चयो मूंखे पक न आहे इन शइ जी जो ड्रामो अचे। इहो इजाज़त मला छो छॾियो। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।